फैज़गंज तालके में बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। अॼु सुबुह फजर महल पकाचांग शहर जे सेठ कृपाल दास जी दुकान जा ताला तोड़े लखे रुपयनि जी चोरी। ॿी पासे जाझ मोरी लॻ उस्ताद गुलाम हैदर मंगरियो खां 125 मोटरसाइकिल मोबाइल फोन केश रक़म फुर। फैज़गंज पुलिस चोरनि अॻियां बेवस बणियल। ख़बर मूजिब फैज़गंज तालके में बदमनी उरूज ते चोरियूं फुरियूं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल। शहरी गैर महफूज़ अॼु सुबुह फजर महल पकाचांग मां सेठ कृपाल दास जे दुकान जा चोर ताला तोड़े 60 बोरी DAP 10 बोरियूं यूरिया 1 लख रुपया चोरी करे आसानी सां फरार थी विया। ॿिए पासे कोटलालू थाणे जी हद मां उस्ताद गुलाम हैदर मंगरियो खां 125 मोटरसाइकिल मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर। अवाम सरापा एहतजाज। सिविल सोसाइटी ऐं शहरनि आला अमलदारनि खां घुर कंदे चयो आहे त अमन करायो वञे ऐं असां जूं थियल चोरियूं वापसि करायूं वञनि, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची